अमेरिकी सदर ट्रंप के ईरान खिलाफ वधीक फौजी कार्रवाइयूं रोकण लाइ अमेरिकी सेनेट में अॼु ठराव पेश कयो वेंदो। अक़लियती लीडर चक शूमर जो चवणु आहे त ट्रंप इंतिज़ामिया जो जवाज़ हर कलाक में तब्दील थी रहियो आहे। कॾहिं रिजीम चेंज त कॾहिं न्यूक्लियर जी ॻाल्हि कई पई वञे, कॾहिं मिसाइल, कॾहिं पंहिंजो दिफ़ा त कॾहिं अगराई जी ॻाल्हि थी रही आहे। अक़लियती लीडर जो चवणु हो त जवाज़ बार बार तब्दील थी रहियो आहे, मतिलब त का बि हिकमत अमली नाहे। डेमोक्रेटिक सेनेटर एस्पर जो चवणु हो थी गैर कानूनी जंग आहे जेका कूड़ ते ॿधल आहे। जंग ख़त्म करण लाइ हर क़दम खयो वेंदो। डेमोक्रेटिक सेनेटर ब्लॉम मैथल जो चवणु आहे त अमरीका पंहिंजी ज़मीन फ़ौज इम्कानी तौर ईरान उमाड़ण वारो आहे। डेमोक्रेटिक सेनेटर मैथल जो चवणु आहे त अमरीका पंहिंजी ज़मीन फ़ौजी इम्कानी तौर ईरान उमाड़ण वारो आहे। बाक़ी ख़बर ॾियूं पिया, अमेरिकी सदर ट्रंप के ईरान खिलाफ वधीक फौजी कार्रवाइयूं रोकण लाइ अमेरिकी सेनेट में अॼु ठराव पेश कयो वेंदो। अक़लियती लीडर चेक शूमर जो चवणु आहे त ट्रंप इंतिज़ामिया जो जवाज़ हर कलाक में तब्दील रहियो आहे। कॾहिं रिजीम चेंज त कॾहिं न्यूक्लियर जी ॻाल्हि कई पई वञे, कॾहिं मिसाइल, कॾहिं पंहिंजो दिफ़ा त कॾहिं अगराई जी ॻाल्हि थी रही आहे। अक़लियती लीडर जो चवणु हो त जवाज़ बार बार तब्दील थी रहियो आहे, मतिलब त का बि हिकमत अमली नाहे। अमेरिकी सदर ट्रंप के ईरान खिलाफ वधीक फौजी कार्रवाइयूं रोकण लाइ अमेरिकी सेनेट में अॼु ठराव पेश कयो वेंदो। अमेरिकी सदर ट्रंप के ईरान खिलाफ वधीक फौजी कार्रवाइयूं रोकण लाइ अमेरिकी सेनेट में अॼु ठराव पेश कयो वेंदो। अक़लियती लीडर चेक शूमर जो चवणु आहे त ट्रंप इंतिज़ामिया जो जवाज़ हर कलाक में तब्दील थी रहियो आहे। कॾहिं रिजीम चेंज त कॾहिं न्यूक्लियर जी ॻाल्हि कई पई वञे। जंग ख़त्म करण लाइ हर क़दम खयो वेंदो। डेमोक्रेटिक सेनेटर जो चवणु आहे। डेमोक्रेटिक सेनेटर जो चवणु आहे त हीअ गैर कानूनी जंग आहे जेका कूड़ ते ॿधल आहे। जंग ख़त्म करण लाइ हर क़दम खयो वेंदो। डेमोक्रेटिक सेनेटर जो चवणु आहे त अमरीका पंहिंजी ज़मीनी फ़ौज इम्कानी तौर ईरान उमाड़ण वारो आहे। अमेरिकी सदर ट्रंप के ईरान खिलाफ वधीक फौजी कार्रवाइयूं रोकण लाइ अमेरिकी सेनेट में अॼु ठराव पेश कयो वेंदो।